एतरी वडी निंड किरण तुझे प्यार में एतरो नशो हो साबिर जो रात मिनट में गुजरी वई मुझे खबर ही न पई। खैर साबिर रातू तो हाणे ईंदियूं रहंदियूं तू तैयार थी मां तैयार थियां त हाणे कोर्ट हलूं। कोर्ट छो किरण भला गुज़रियल रात जो मुते केस कंदी छा? हाँ कोर्ट हली जज जे साम्हूं बयान कंदसि ऐं कोर्ट सॼी उमिरि तव्हांखे मूंसां गॾु रहण जो हुकुम पेश कंदी। मुंहिंजी जान तोसां गॾु त मां हाणे बि रहां थो पोइ भला कोर्ट छो हलूं? उनजो मतिलब त इते ई मौलवी घुराए शादी करण थो चाहीं? असांजी शादी त राति थी वई किरण वरी ॿी शादी करण असांजी आदत ई नाहे। छा मतलब तुंहिंजो साबिर? मतलब त तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी त थी वई आहे। ही तू छा थो चईं साबिर? अहिड़ी मज़ाक ना आहे कभी। किरण इहा मज़ाक त तो हमेशा मूंसां कई आहे। मां त तुंहिंजी कयल मज़ाक खे हक़ीक़त जो रूप ॾिनो आहे किरण। जंहिं औरत ॿ मुड़ुस कया हुजनि ऐं वरी टे सां मंगणी करे ऐं वरी चौथे सां शादी करण थी चाहीं। किरण मां तोसां शादी हाणे नथो करे सघां। तू मुंहिंजी मोहब्बत खे तमाशो बणाईंदे? तमाशो त तो बणायो किरण मूंखे ऐं मुंहिंजे प्यार खे। तुंहिंजी मोहब्बत में मां त सॼी राति वेही गुज़ारी। मां दौलतमंद अमीर सेठ साबिर तुंहिंजे करे मां रोई रोई रातियूं कटियूं आहिनि ऐं हाणे तूं रोईंदी किरण तूं। साबिर अबे यमा जो घर छॾियमि तुंहिंजे प्यार जे ख़ातिर ऐं तूं दुनिया जा मेणा थो ॾी मूंखे। इन जो मतिलब त तूं उहो साबिर न आहीं जंहिंसां मां प्यार कंदी हुयसि। इहा त तो मूंखे सज़ा ॾिनी आहे साबिर। इहा सज़ा मां सॼी ज़िंदगी कोन विसारींदसि। इहा सज़ा तुंहिंजे लाइ थोरी आहे किरण। ऐं हा तुंहिंजे पीउ खे हाणे माण्हू ताना कोन ॾींदा। तुंहिंजो पीउ हिन दुनिया खां परे हली वियो आहे। छा मतलब? मरी वियो वीचारो मरी वियो। सुठो थियो जो मरी वियो। ऐं हूअं बि दुनिया जे अॻियां कहिड़ो कंधु खणी घुमे आहे ऐं माण्हुनि खे कहिड़ो जवाबु ॾिए आहे त मुंहिंजी धीअ किरण भॼी वई। छा मुंहिंजो पीउ मरी वियो? हा किरण तुंहिंजो पीउ मरी वियो। तू मुंहिंजे पीउ जे मरण ते खिली तो? छो न खिलंदुसि किरण एतिरो वक़्तु रोआरियो अथई। हाणे मुंहिंजे खिलण जा ॾींहं आहिनि मुंहिंजे। धोखेबाज़ बेवफा मां तुंहिंजे करे पंहिंजो घर छॾे आयसि। तो मूंखे इहो इनाम ॾिनो आहे प्यार जो। इहो इनाम। मां तो जेतिरो बेवफा न आहियां जो तुंहिंजी कूड़ी मोहबत खे मां एतिरो मान ॾियां ऐं सॼी ज़िंदगी तोसां गॾु रही सघां थो पर मुड़ुस बणिजी न। ऐं जेकॾहिं तूं मुंहिंजी रखियल बणणु चाहीं थी न त पोइ भली रह। साबिर किरण मर्द मटाइण जी तोखे पुराणी आदत आहे न। मां तुंहिंजी इहा हर ख़्वाहिश पूरी कंदुसि। वॾियुनि गाॾियुनि ऐश अशरत ऐं सभु कुझु तोखे मिलंदो। बिना निकाह जे मूंसां रहणु चाहीं थी न त पोइ ठीकु आहे। प्लीज साबिर पंहिंजी ज़बान बंदि कर। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।